मोहब्बत पाए मन में, मोहब्बत पाए मन में रुंडा रोया जिन तन जो सराफन अण तोड़ियो गए। मखदूम हसन बिलावली जो अज 506 उर्स है। मखदूम हसन बिलावली मखदूम बिलावल जो कमांडर हो जेको अरगूनन सां हिते जे ज़ालिमन सां हिते जे गद्दारन सां मुहादो अटकायईं ऐं हुनखे घाणे में पीड़ायो। त जेके सिंध जा आशिक रहिया आहिनि, सिंध जा उशाक रहिया आहिनि, सिंध सां मोहब्बत कंदड़ रहिया आहिनि, उन्हनि पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजे माण्हुनि जे लाइ जदोजहद कई आहे। हीउ जेको अॼु सूफ़िन जो हीउ ॾिसो पिया, कपिड़ो ॾिसो पिया, इहो असल में इनकलाब जो झंडो आहे। सूफ़ी शाह इनायत शहीद पंहिंजे बचन समेत हिते जे ग़ासिबन सां जंग कंदे शहीद थी वियो। ऐं उन दौर में महदवी तहरीक मीरा मोहम्मदपुरीअ पाण खे इमाम महदी सॾायो ऐं मखदूम बिलावल उनखे भॼाए कढायो। मखदूम बिलावल जा 7 कमांडर हुआ, जिन मां हसन बिलावली हिते अची रहियो। छो त जॾहिं मखदूम बिलावल खे घाणे में पीड़ायो पियो त हुन पंहिंजे कमांडरनि खे ख़िताब कयो हो त हीउ ज़ालिम मूंखे कोन छॾींदा, मूंखे शहीद कंदा, पर तव्हांखे पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, उन जे आबियारीअ लाइ 125 मैल हर को पंहिंजे तरफ़ हलियो वञे। ऐं मखदूम हसन बिलावली हिते अची रहियो। हिन सां गॾु हिन जे चौधारी अब्दुल्ला भट्टी, साबिर, परदेही फ़कीर, मरियम भूसो, इहे वरी हिन जा कमांडर हुआ, जिन हिते सॼो हिकिड़ो नेटवर्क विछायो हो। ऐं मखदूम हसन बिलावली खारे छाण ताईं पंहिंजी तबलीग कई ऐं दुश्मन खे ललकारियो। इन करे सूफ़िन असांखे सबक़ ॾिनो आहे त मस्जिद ढा दे, मंदर ढा दे, किसी जी दिल न ढा, ख़ुदा दिला में रहंदा आहिनि। चए थो असीं कंहिंजी दिल त नथा ढाहियूं, पर जंहिं दिल में दर्द न आहे, जंहिं में इश्क न आहे, उहा का शइ कान्हे। उन करे इश्क ॾिसो त लतीफ़ चयो आहे त इश्क न आहे रांदि जो खेॾ गभरू सिसी नेज़े पांद उछल त धरती। पंहिंजा सर ॾिना, पंहिंजे धरती, पंहिंजे वतन जी आबियारी, उन ते का आंच अचणु ॾिनो। अॼु असीं मखदूम हसन बिलावलीअ ते चादर चाढ़ण आया आहियूं, उनखे सलाम पेश करण आया आहियूं। जे लाइ लतीफ़ चयो आहे त मिटीअ लधो मान, कौड़े कन सलाम, अचो आसण उनजो। अॼु हिन माण्हूअ जी क़ुर्बानीअ जे करे, हिन माण्हूअ जे जदोजहद जे करे अॼु हिन जे क़बर ते सलामी थियण आया आहियूं, हिन जे मज़ार ते सलामी थियण आया आहियूं। न त असांजा आबा ॾाढा खोड़ मरी विया, कंहिंजे क़बर ते वञण लाइ तयारी कोन्हे। सो धिक लटवा धूड़ में जा भूम पेरे सां भूम मथे सजणे, धिक लटवा धूड़ में अभी ॾिठासूं ॾींहं मड़ई ॾूं पुछी लो त लतीफ़ चए। सो ॾींहं बैन हिकिड़ो ज़िंदगीअ जो अचण जो आहे, ॿियो वञण जो आहे, पर इन विच में जेको असांजो किरदारु आहे उहो मुस्बत किरदारु हुजे, उहो समाज खे सुधारण वारो किरदारु हुजे, उहो ग़ुलामीअ जे ज़ंजीरुनि खे टोड़ण वारो किरदारु हुजे। जंहिं लाइ लतीफ़ चयो आहे त हीअ जेके कोड़कियूं आहिनि उहे सभु ख़तमु कयो। 9 नीअर 10 डावणियूं 15 पैंड पयास, बघाड़ियूं बदननि में लखे लोह लॻास, जॾहिं पिरी यादि कयास त छिरक छॾे। उन करे हीअ जेका जंग आहे सचाईअ जी जंग आहे, उख़ुवत जी जंग आहे। माण्हू मरी खोड़ वेंदा। जी गवेड़ा चयो त हिकिड़ा माण्हू इन करे कोन विढ़िया त चऊं त मरी वेंदासीं, पर मरी उहे विया। उन करे मरणो हर कंहिंखे आहे, अहिड़ो मरणो मरिजे जो हमेशह ॻाइजे जीअं मखदूम बिलावल उन जा शहीद पिया ॻाइजनि। ऐं बसि इहे ई लफ़्ज़ चई पई जॻह